ओम शांति। अज जी मुरली तारीख़ है 1/8/2022। अज मिठा मिठा बाप दादा चवन था मीठे मीठे ॿार बाप जो ज्ञान जी मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि उहा धारण करणी करे करे ॾाढो मिठो खीर खंड ठही करे रहणो, कॾहिं बि लूण पानी न थियणो। प्रश्न आहे कि महामंत्र सां तव्हां ॿारनि खे नई राजधानी जो तिलक मिली वेंदो आहे। बाप हिन समय तव्हां ॿारनि खे महामंत्र था ॾियनि, मिठे लाडले ॿार बाप ऐं वर्षे खे यादि करो। घर गृहस्थ में रहंदी हुई कमल फूल समान रहो त राजधानी जो तिलक तव्हांखे मिली वेंदो। अॼु बाबा चवनि था भले तव्हां किथे बि रहो था, घर गृहस्थी में बि रहो था त बि कमल फूल समान रहो त तव्हांखे राज तिलक मिली वेंदो। ॿियो प्रश्न आहे, जीअं चइबो आहे जहिड़ी दृष्टि ओड़ी सृष्टि, इहा कहावत छो आहे? हिन समय मनुष्य जीअं पतित आहिनि, कारा आहिनि, ईअं पंहिंजे पूज्य देवी देवता आहिनि कि लक्ष्मी नारायण खे, राम सीता खे, शिव बाबा खे बि कारो ठाहे छॾींदा आहिनि, उन्हनि जी पूजा कंदा आहिनि, सम्झंदा न आहिनि इन्हनि जो अर्थ छा आहे। हिन करे इहा कहावत आहे भई हुननि ख़ुदि ई कारा थी विया आहिनि त हुननि खे बि कारा था ठाहिनि। असल में हुननि जी आत्मा बि कारी थी वई आहे न। गीता आहे मुखड़ो ॾिसी वठि प्राणी। ओम शांति। मिठा मिठा सिकलदे ॿारनि गीत जी लाइन ॿुधी कि दिल रूपी दर्पण में ॾिसो कि केतिरो पाप केतिरो पुण्य असां कयो आहे। पाप ऐं पुण्य दिल रूपी दर्पण में वीचार कबो आहे न। इहा आहे पाप आत्माउनि जी दुनिया। पुण्य आत्माउनि जी दुनिया सत्युग खे चइबो आहे। हिते पुण्य आत्मा काथे आहे? सभु पाप ई कंदा रहंदा आहिनि। छो जी रावण राज्य आहे न, ख़ुदि चईंदा आहिनि कि हे पतित पावन अच। असां ॼाणंदा आहियूं भारत ई पुण्य आत्माउनि जो खंड हुयो। कोई पाप न कंदा हुया, शेर बकरी खट्टा पाणी पीअंदा हुया, खीर खंड हुया। मतलब हिते कहावत आहे, हुते कोई शेर बकरी बि न हूंदी, शेर बि न हूंदो, पर ये कहावत आहे कि हुते सभु खीर खंड थी करे रहंदा हुया। बाप बि चईंदो आहे ॿार खीर खंड ठहो। पुण्य आत्माउनि जी दुनिया में तमो प्रधान आत्मा काथां आई? हाणे बाप रोशनी ॾिनी अथई, कहिड़ी? ज्ञान जी रोशनी। तव्हां ॼाणंदा असां सतो प्रधान देवी देवता हुयासीं, उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहियूं। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। असां ख़ुदि बि उन्हनि जी महिमा पहिरियों कंदा हुयासीं। मनुष्य चईंदा आहिनि मुझ निर्गुण आरे में कोई गुण न आहे। प्रभु तव्हां अची करे जॾहिं असां ते तरस करो तॾहिं असां अहिड़ा ठहूं। ये आत्मा चईंदी आहे। भक्ति मार्ग में जो कुझु कंदा आहियूं, दुनिया में जेको बि थिए थो न, हुननि जी आत्मा ई चए थी, आत्मा ई करे थी, लेकिन सम्झ न आहे। हाणे असांखे बाबत सम्झ थो ॾे। इहे जेको असां चईंदा हुआसीं न मुझ निर्गुण आरे में कोई गुण न आहे, इहा असांजी आत्मा चईंदी। आत्मा सम्झदी आहे हिन समय असां पाप आत्मा आहियूं। पुण्य आत्मा त देवताउनि जी आहे, जो जंहिंखे पूजबो आहे न, सभी वञी करे देवताउनि जे चरणनि में झुकंदा आहिनि। साधु संत आदि बि तीर्थनि ते वेंदा आहिनि, पोइ झुकंदा आहिनि। अमरनाथ श्रीनाथ द्वारे वेंदा आहिनि। त इहे पाप आत्माउनि जी दुनिया आहे न। भल न माण्हुनि जे साम्हूं उहे ॾाढा सुठा आहिनि, लेकिन उहो बि कंहिंजे अॻियां सिर झुकाइनि था। सम्झणो खपे सिर झुकाइण छो सिर झुकाइबो? कुझु न कुझु पाप त कंदा आहिनि, तॾहिं त सिर झुकाईंदा आहिनि। भारत ही पुण्य आत्माउनि जी दुनिया हुई जॾहिं लक्ष्मी नारायण जो राज्य, हुनखे चइबो स्वर्ग। मनुष्य मरदो आहे त चईंदा आहिनि स्वर्ग वियो, परंतु स्वर्ग आहे काथे? स्वर्ग जॾहिं हुयो तॾहिं सत्युग हुयो। मनुष्य खे त जो ईंदो आहे सो चईंदा रहंदा आहिनि, सम्झदा कुझु न आहिनि। स्वर्ग में वियो त ज़रूर नर्क में हुयो न। सन्यासी मरदा आहिनि त चईंदा आहिनि ज्योति ज्योत में समाइजी वियो, त फ़र्क़ु थी वियो न। ज्योति में समाइण मां न पोइ अचण ई न। तव्हां ॼाणंदा आहियो
जाते असां आत्मा ई रहंदा आहियूं उनखे निर्वाण धाम चइबो आहे। वैकुंठ खे निर्वाण धाम न चईंदासीं। निर्वाण धाम मतलब वाणी खां परे रहण जो धाम। जाते आत्मा खे शरीर न हूंदो तॾहिं त वाणी खां परे रही सघंदी न। त मथे असांखे शरीर न हूंदो आहे त वाणी खां परे निराकार रूप में आत्मा रहंदी आहे। ॿारनि खे ॾाढो मिठियूं मिठियूं ज्ञान जी ॻाल्हियूं बाबा ॿुधाईंदा आहिनि त ॾाढी सुठी रीति धारण करिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि असांखे वैकुंठ जो रास्तो ॿुधाइण। बाप आया आहिनि राजयोग सिखलाइण, पावन दुनिया जो मार्ग ॿुधाइण, गाइड ठही वठी वञण लाइ आया आहिनि न। बरोबर विनाश भी साम्हूं बीठो आहे। विनाश थींदो ई आहे पुराणी दुनिया जो। बाबा चवनि था पुराणी दुनिया में ही उपद्रव आदि हूंदा आहिनि। मतलब ये जेकी भी प्रकृति जी हलचल थींदी आहे त बाबा केतिरो मिठो आहे न। अंधनि जी लाठी ठाहींदो आहे। मनुष्य त घोर अंधियारे में धक्का खाईंदा रहंदा आहिनि। ॻाईंदा बि आहिनि ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति। ब्रह्मा त हिते आहे न। बाप ईंदो ई आहे राति खे ॾींहुं ठाहिण। अधु कलाक राति अधु कलाक ॾींहुं। हाणे तव्हांखे मालूम थी वियो त उहो जो सम्झंदा आहिनि कलयुग अर्जुन ॿार आहे। माण्हू त सम्झंदा आहिनि कलयुग अञा ॿार आहे। कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि हिन दुनिया जो विनाश थियणो आहे परंतु सम्झंदा कुझु न आहिनि। कॾहिं चईंदा आहिनि कलयुग अञा ॿार आहे, कॾहिं चईंदा आहिनि विनाश साम्हूं बीठो आहे। अॼुकल्ह त मुश्किल गरबा छॾंदा आहिनि दुनिया में सन्यासी। हाणे बाबा सन्यासियुनि जे लाइ थो ॿुधाए। कोई कारण थी वेंदो आहे त घर सां वञी करे सन्यास वठंदा आहिनि। छो जी अॼुकल्ह इहे हिकु भई जीवन में रोटी पाणी जेके बसि इहे ई खपे उहो सोचंदो आहे बसि खाइण लाइ त खपे उहो त सन्यास वठी वठो कोई बि ॾेई छॾंदो। त इहे हिकु साधन बि ठही वियो आहे। विच में गवर्नमेंट ऑर्डिनेंस कढियो हुई कि सन्यासियुनि खे बि लाइसेंस हुजणो खपे। हीअं थोरी कि जो घर बार सां रुठी करे वञी सन्यासी ठहे। मुफ़्त में ॾाढो माल मिली वेंदो आहे। उहे आहिनि हद जा सन्यासी। तव्हां आहियो बेहद जो सन्यासी। छोजी अॼुकल्ह इहे कमाई जो बि साधन थी वियो आहे। त जेका पुॼंदो न आहे न उहो सोचंदा आहिनि तंहिंखां सुठो त कुझु पढ़ी करे कंठ करे छॾियूं बसि ॿुधाईंदा रहूं कमाई थींदी वेंदी। हिन समय सॼी दुनिया पतित आहे। उनखे पोइ पावन ठाहिणो आहे। हिकु पतित पावन बाप जो ई कमु आहे। इहे सत्युग में पवित्र गृहस्थ धर्म हुयो। लक्ष्मी नारायण जा चित्र बि आहिनि न। देवी देवताउनि जी महिमा ॻाईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न। उन्हनि जो आहे हठ योग। दुनिया वारे सन्यासियुनि जो आहे हठ योग। लेकिन कर्म जो सन्यास त थी न सघे। कर्म जे बिना त मनुष्य हिकु सेकेंड बि न वेही सघंदो। बाबा चईंदा आहिनि इहे उथण वेहण सुम्हण बि कर्म आहे। खाइण पीअण बि कर्म आहे। खाईंदा पीअंदा त आहिनि। चलो कोई चईंदो त ॿियो कुझु न खाए लेकिन कुझु त खाईंदा हूंदा जंहिंसां शरीर हलंदो हूंदो। कर्म सन्यास अक्षर ई रॉन्ग आहे। इहो आहे कर्म योग राज योग आहे। तव्हां सूर्यवंशी देवी देवता हुया। तव्हां ॼाणे विया आहियो कि असांखे 84 जन्म वठिणा पवंदा आहिनि। वर्ण बि ॻायल आहिनि। ब्राह्मण वर्ण जो कंहिंखे पतो न आहे। बाप तव्हां ॿारनि खे महामंत्र ॾींदो आहे कि बाप ऐं वर्से खे यादि कंदा रहो त तव्हांखे राजधानी जो तिलक मिली वेंदो। मिठा मिठा लाडला ॿार घर गृहस्थ में रहंदे कमल फूल समान रहो। जेतिरो प्यार सां कमु कढी सघंदा आहियो ओतिरो कढो। क्रोध न करो। ॾाढा मिठा ठहो। बाप जी यादि में सदैव मुस्कुराईंदा रहो। देवताउनि जा चित्र ॾिसो केतिरा हर्षित रहंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो उहो त असांजा ई त आहिनि इहे चित्र। असां सो देवी देवता हुयासीं पोइ क्षत्रिय पोइ वैश्य पोइ शूद्र ठहिया आहियूं। हाणे अची करे ब्राह्मण ठहिया आहियूं। हाणे तव्हां संगम ते ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण ठहिया आहियूं। ब्रह्मा मुख वंशावली सो ईश्वरीय वंशी। बाप सां वरसो मिले थो न मुक्ति जीवन मुक्ति जो। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो कि जॾहिं देवी देवताउनि जो राज्य हुयो त ॿियो कोई धर्म ई न हुयो। चंद्रवंशी बि न हुया। इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे। असां सो जो अर्थ बि हुन आत्मा सो परमात्मा चई छॾियो अथनि दुनिया वारनि।
हम सो जो अर्थ भी आत्मा सो परमात्मा जैसे सुजन असाई आत्मा असाई परमात्मा, पर ये थोड़ी थी सघंदो आहे। हम सो जो अर्थ आहे असाई देवता पोइ क्षत्रिय पोइ वैश्य पोइ शूद्र, हाणे ब्राह्मण ठहिया आहियूं पोइ वरी देवता ठहींदासीं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो सो देवता पोइ क्षत्रिय ठहींदा आहियूं। आत्मा चईंदी आहे असां आत्मा पवित्र हुयासीं त मुंहिंजो शरीर बि पवित्र हुयो। उहा आहे वाइसलेस वर्ड, इहा आहे विशिष्ट वर्ड, दुखधाम सुखधाम ऐं शांतिधाम, जिते असां आत्मा ई रहंदा आहियूं। चईंदा आहिनि असां सभु चीनी हिंदू भाई भाई, परंतु अर्थ थोड़ी सम्झंदा आहिनि। देह जे धर्मनि जे हिसाब सां कोई भाई भाई न थी सघंदो आहे। अॼु भाई भाई चई करे कल्ह बंदूक लॻाईंदा आहिनि। आत्मा त आत्मायूं सभु ब्रदर्स आहिनि, हिकु परमात्मा जा ॿार आहिनि। परमात्मा खे सर्वव्यापी चइण सां सभु फादर थी विया। फादर खे वरसो ॾियणो हूंदो आहे न, त सभु हिक ॿिए खे वरसो ॾींदा छा। ब्रदर्स खे वरसो वठिणो हूंदो आहे त हिकु बाप असां सभु भाउ ॿार, राति ॾींहं जो फ़र्क़ु थी वेंदो आहे न। उहो त पतित पावन आहे, उन्हनि सां ई पावन ठहिणो आहे। असां मनुष्य खां देवता ठहिणु चाहींदा आहियूं। ग्रंथ में भी आ मनुष्य से देवता, गायल भी आहे न सिकनि में जीवन मुक्ति। असां देवता आहियूं, जीवन मुक्त हुयासीं, हाणे जीवन बंदि ठहिया आहियूं। रावण राज्य द्वापर खां शुरू थींदो आहे, पोइ देवता आहियूं वाम मार्ग में हली वेंदा आहिनि। असां जो आत्मायूं देवी देवता धर्म में पाठ वॼाइनि थियूं, वो विकारनि जे वश थी करे बुरो कर्म करण लॻी वयूं। इहे निशानी बि रखी आहे। जगन्नाथपुरी में देवताउनि जा बि ॾाढा गंदा चित्र ॾेखारींदा आहिनि। अॻियां त इहे सम्झी न सघंदा हुआसीं, इन करे सोचंदा आहिनि जॾहिं देवता ई वाम मार्ग में विया त पोइ असां बि इन करे माण्हू वेंदा आहिनि। पर बाबा हाणे अर्थ पूरो सम्झाए थो न, पोइ अर्थ सम्झदा त आपे ई विकारनि खे छॾंदा। हाणे केतिरो सम्झ में आयो न, वंडर खाईंदा आहिनि कि देवताउनि जा अहिड़ा गंदा चित्र हिते कीअं लॻल आहिनि ऐं अंदरि कारो जगन्नाथ वेठो आहे। श्रीनाथ द्वारे में कारा चित्र ॾेखारींदा आहिनि। श्रीनाथ द्वारे में कारा चित्र ॾेखारींदा आहिनि। ये कंहिंखे बि पतो न आहे कि जगन्नाथ जी शिकल कारी छो आहे। कृष्ण जे लाइ त चईंदा आहिनि कि हुनखे सर्प ॾिसई, राम खे छा थियो, नारायण जी शिकल बि सांवरी ॾेखारे छॾी अथनि, शिवलिंग बि कारो ॾेखारे छॾियो अथनि, सभु कारा ई कारा ॾेखारींदा आहिनि। छो जी जहिड़ी दृष्टि ओड़ी सृष्टि, ख़ुदि ई कारा थी विया आहिनि न, त देवी देवताउनि खे बि कारो ठाहे छॾनि अथनि। छोजी देवी देवता जहिड़ा रहंदा हुया, ओड़ी पहनावा, ओड़ो रहन सहन, तॾहिं कारा न थिया। द्वापर युग खां कारा थिया। अच्छा उहो त कारा थिया, पर शिव बाबा त कॾहिं कारो थींदो ई न आहे। हुनजो कारो शिवलिंग छो ठातो अथनि? छो जी ख़ुदि कारा थी विया आहिनि। हिन समय आहे सभु पतित कारा, त भॻवान खे बि कारो ठाहे छॾियो अथनि। पहिरियों शिव जी पूजा कंदा हुया, हीरनि जो लिंग ठाहींदा हुया, हाणे उहे सभु चीजूं गायब थी वयूं। इहे त मोस्ट वैल्यूएबल चीजूं आहिनि। पुराणी चीजुनि जो मान केतिरो हूंदो आहे। पूजा शुरू थिए 2500 वर्ष थी विया आहिनि, त एतिरे पुराणा थी विया आहिनि। एतिरा पुराणा थींदा ॿियो छा। पुराणे चित्र देवी देवताउनि जा आहिनि। माण्हू त चवंदा आहिनि लाखों वर्ष थी। लाखों वर्ष जी कोई पुराणी चीज हूंदी न आहे। भक्ति खे ई 2500 वर्ष थिया आहिनि। इहा पोइ चई छॾंदा आहिनि, ईअं चई छॾंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो, हाणे कलयुग आहे, विनाश साम्हूं बीठो आहे, सभिनि खे वञिणो आहे। बाप ई अची करे सभिनि खे वठी वञण लाइ आयो आहे। ब्रह्मा द्वारा तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो, पोइ तव्हां देवताऊं रूप में हिन सृष्टि ते अची करे हिन सृष्टि जी पालना कंदव। ये ॻाल्हियूं कोई भगवत गीता में न आहे। बाप चईंदो आहे ये नॉलेज गुम थी वेंदी आहे। लक्ष्मी नारायण त त्रिकालदर्शी न आहिनि, पोइ ज्ञान परंपरा खां कीअं हलंदो? तव्हां ई हिन समय त्रिकालदर्शी आहियो। सभिनि खां सुठी सेवा हिन समय तव्हां कंदा आहियो, त तव्हां आहियो सच्चा रूहानी सोशल वर्कर।
तव्हां हाणे आत्म अभिमानी ठहींदा आहियो। आत्मा में जो खाद पयल आहे उहो निकिरे कीअं? बाप जौहरी बि आहे न, त बाबा जी यादि सां आत्मा में जो खाद पयल आहे वो निकिरंदी वेंदी। सोने में आयरन जी खाद पड़दे पड़दे आत्मा पतित थी वई। आत्मा पहिरियों सोने जहिड़ी हुई, हाणे खाद विकारनि जी खाद पईंदे पईंदे पतित थी वई आहे। हाणे पावन कीअं थिए? बाप चए थो आत्मा मामिकम यादि करो। पतित पावन बाप श्रीमद ईंदो आहे। भगवान वाच्य आहे, हे आत्मायूं तव्हां में खाद पयल आहे, हाणे तव्हां पतित आहियो। पतित पोइ महात्मा थोड़ी थी सघंदो आहे। हिकु ई उपाय आहे, मामिकम यादि करो। इहा योग अग्नि सां तव्हांजो सभु विक्रम दग्ध थी वेंदा। केतिरा आश्रम आहिनि, अनेक प्रकार जा हठयुक्त चित्र लॻल आहिनि। इहे योग अथवा यादि जी भट्टी आहे। बल गर्गरस्य में रहो, भोजन आदि ठाहियो, ॿारनि खे बि संभालो। अच्छा सवेरे जो टाइम सुठो आहे। चइबो बि आहे न, राम सिमर प्रभात मोरे मन। आत्मा में बुद्धि आहे न, भक्ति बि सवेरे कंदा आहिनि। तव्हां बि सवेरे उथी करे बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वञे। सॼो किचिड़ो निकिरी आत्मा कंचन थी वेंदी, पोइ काया बि कंचन मिलंदी। हाणे तव्हांजी आत्मा 2 कैरेट बि न आहे। मतिलबु आत्मा में अञा धीरे धीरे पावन थिए थी न। इहे पहिरों जी मुरली आहे न। हाणे त जेके ॿार ॾाढो यादि कंदा आहिनि उहे त अॻियां वधी विया हूंदा। भारत जी देवी देवताउनि जा 84 जन्मनि जो हिसाब वठणो परे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न, परंतु आयु केतिरी आहे इहे ॼाणंदा न आहिनि। कल्प जी आयु खे ई न ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां आयो आहे तव्हांखे श्रीमत ॾियणु, श्रेष्ठ ठाहिणु आयो तव्हांखे। यादि जी अग्नि सां खाद निकिरंदी, ॿियो कोई बि उपाय न आहे। ॿारनि खे ॾाढो बहादुर ठहिणो आहे, डिॼणो न आहे। जंहिंजो रक्षक ख़ुदि भॻवानु बाप वेठो आहे, हुनखे कंहिंसां डिॼणु? तव्हांखे कोई श्राप आदि छा ॾींदो? श्राप आदि छा ॾींदो? कुझु बि न। अच्छा मीठे मीठे सिके लते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार, कोई बि कमु प्यार सां कढणो आहे, क्रोध न करिणो आहे। बाप जी यादि में सदा हर्षित रहणो आहे, सदा देवताउनि जहिड़ो मुस्कुराईंदो रहणो आहे। ॿियो आहे आत्मा में जो खाद पयल आहे वो यादि जी अग्नि सां कढणी आहे। विक्रम विनाश करणा आहिनि, बहादुर ठही सेवा करणी आहे, डिॼणो न आहे। वरदान आहे सर्व कर्मेंद्रियनि खे लॉ एंड ऑर्डर प्रमाण हलाइण वारा मास्टर सर्वशक्तिवान। मास्टर सर्वशक्तिवान राजयोगी उहो आहे जो राजा ठही करे पंहिंजी हर कर्मेंद्री खे प्रजा खे, कर्मेंद्री रूपी प्रजा खे लॉ एंड ऑर्डर प्रमाण हलाए सघे। जीअं राज्य दरबार लॻाईंदा आहिनि, ईअं तव्हां पंहिंजी राज्य कारोबारी कर्मेंद्रियनि जी रोज़ दरबार लॻायो, हाल चाल पुछो। कोई बि कर्मेंद्री ऑपोजिशन त न कंदी आहे, सभु कंट्रोल में आहिनि। त मास्टर सर्वशक्तिवान जो आहिनि उन्हनि खे हिकु बि कर्मेंद्री कॾहिं धोखो न ॾेई सघी। स्टॉप चयो ऐं स्टॉप। स्लोगन आहे समय ते सर्वशक्तियुनि खे कार्य में लॻाइण ई मास्टर सर्वशक्तिवान ठहिणो। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। वास्तव में ज्ञान प्राप्त करणु त 1 सेकेंड जो कमु आहे, परंतु अगरि मनुष्य 1 सेकेंड में सम्झी वञे त हुनजे लाइ 1 ई सेकेंड लॻंदो आहे पंहिंजे स्वधर्म खे ॼाणे कि मां असुल में शांत स्वरूप आत्मा आहियां ऐं परमात्मा जी संतान आहियां।
हाणे इहो सम्झण त हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे, परंतु हिन में निश्चय करण में कोई हठियो, कोई जप तप, कोई बि प्रकार जो साधन करण कोई ज़रूरत न आहे। बसि सिर्फ़ु ओरिजिनल पंहिंजे रूप खे पकड़ो। बाक़ी असांजो एतिरो पुरुषारथ कंदा आहियूं उहो कंहिंजे लाइ। हाणे इन ते सम्झाइबो आहे कि असांजो एतिरो पुरुषारथ कंदा आहियूं उहो सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि जे लाइ ई कंदा आहियूं, जीअं पंहिंजी प्रैक्टिकल जीवन खे ठाहिणो आहे, जीअं पंहिंजी प्रैक्टिकल जीवन खे ठाहिणो आहे त पंहिंजी हिन बॉडी कॉन्शियस सां पूरो निकिरणो आहे। त असांखे सिर्फ़ु ये सदा स्मृति में रहे, पकड़े रखूं हिनखे कि मां परमात्मा जो ॿार आहियां। ये अभ्यास करण में ई असांखे समय लॻंदो आहे, छो जो हिकु बार ये निश्चय थी वञे न, पक्को थी वञे त ऑटोमेटिकली असांजो स्वभाव संस्कार हलणी सभु परिवर्तन थी वेंदो। असल में सोल कॉन्शियस रूप में स्थित थियण व इन दैवी गुणनि खे धारण करण में महिनत अवश्य लॻंदी आहे। इन में असां हर समय हर क़दम ते सावधान रहंदा आहियूं। हाणे जेतिरो असां माया सां सावधान रहंदासीं त भले केतिरियूं बि घटनायूं सामने ईंदियूं मगर असांजो सामनो न करे सघंदियूं। माया सामनो तॾहिं कंदी आहे जॾहिं असां पंहिंजे पाण खे विस्मृत करे छॾींदा आहियूं। हाणे इहे त एतिरी मार्जन आहे, सिर्फ़ु प्रैक्टिकल लाइफ ठाहिणो आहे, बाक़ी ज्ञान त सेकेंड जो आहे। ॿियो आहे इहे पंहिंजो ईश्वरीय ज्ञान पंहिंजी बुद्धि सां न निकिरणो आहे, न कोई पंहिंजी इहे पंहिंजो ईश्वरीय ज्ञान पंहिंजी बुद्धि सां कंहिं न कढियो आहे, न कोई पंहिंजी समझ अथवा कल्पना अथवा संकल्प आहे। इहे सभु इहा ज्ञान सॼी सृष्टि जो रचता आहे, उन द्वारा ई असां ज्ञान ॿुधूं था। मतिलबु माण्हू त छा कंदा आहिनि, पहिरियों त बाबा चईंदा आहिनि सुखमनी जपजी साहिब नंढा नंढा हुया, हाणे हुननि अर्थ कॾहिं कॾहिं वॾो वॾो ठाहियो अथनि, ग्रंथ जहिड़ो ठाहे छॾियो अथनि। त इहे माण्हुनि जी सोच आहे न, लेकिन हिते बाबा जो जेको ज्ञान आहे न, इहो पंहिंजी बुद्धि जो कमु न आहे, पंहिंजी कल्पना बि न आहे, संकल्प बि न आहे। इहे त बाबा ई अची करे ॾिए थो, साथ साथ ॿुधी करे अनुभव ऐं विवेक में जो लाहींदो आहे उहो प्रैक्टिकल तव्हांखे। ऐं जेका ॿार ॿुधी करे, हिकु त बाबा जी मुरली में जो लिखियलु आहे, ॿियो एक्स्ट्रा क्लास जो माण्हू कराईंदा आहिनि बाबा जे ज्ञान में, उहा जेको अनुभव कंदा आहिनि, जेको विवेक सां सम्झंदा आहिनि उहो तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। अगरि पंहिंजे विवेक जी ॻाल्हि हुजे त सिर्फ़ु पाण वटि ई हलंदी आहे, परंतु इहे त परमात्मा द्वारा ॿुधी पंहिंजे विवेक सां अनुभव सां धारण कंदा आहिनि। उहा ॻाल्हि धारण कंदा आहिनि उहो ज़रूरु जॾहिं विवेक ऐं अनुभव में अचे। मतिलबु ॻाल्हि खे धारण करे कीअं करे सघंदा आहियूं बाबा जी के पॉइंट खे, जॾहिं असांखे उहो सम्झ में अचे, असां हुनजो अनुभव करो तॾहिं पंहिंजी मञंदा आहियूं, पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं। इहा ॻाल्हि बि हिन द्वारा असां ॼाणे चुकिया आहियूं त परमात्मा जी रचना छा आहे, परमात्मा छा आहे, बाक़ी कोई पंहिंजे संकल्पनि जी ॻाल्हि कोन्हे। अगरि हूंदी आहे त पंहिंजे मन में उत्पन्न थींदी आहे, इन करे जो पंहिंजे खे स्वयं परमात्मा द्वारा मुख्य धारणा योग्य पॉइंट मिली आहे, उहा मुख्य योग लॻाइण। परंतु योग खां पहिरियों ज्ञान खपे। योग करण जे लाइ पहिरियों ज्ञान छो चईंदा आहियूं, छो जो जेसिताईं पतो ई न हूंदो, मां सिखो ई न जेसिताईं मां आत्मा आहियां, परमात्मा केरु आहे, मां आत्मा केरु आहे, किथे रहंदी आहियां। त परमात्मा सां योग अर्थात हुनखे यादि कीअं कंदासीं, हुन सां कीअं मिलंदासीं। पहिरियों सोचणु सम्झणु बाद में योग लॻाइणु, हमेशह ईअं चइबो आहे, पहिरियों सम्झी खपे न त उल्टो कर्म हलंदो। इन करे पहिरियों ज्ञान ज़रूरी आहे। ज्ञान हिकु ऊची स्टेज आहे जंहिंखे ॼाणण लाइ बुद्धि खपे, छो जी ऊची ते ऊची परमात्मा असांखे बढ़ाए थो न। भॻवान जी ॻाल्हियूं सम्झण जे लाइ बुद्धि बि एॾी स्वच्छ खपे। जीअं जीअं असां बाबा जी ॻाल्हियुनि खे बुद्धि में विहारंदा वेंदासीं, मनन कंदा रहंदासीं त असांजी मन बुद्धि शुद्ध थींदो वेंदो, धीरे धीरे सोने जो बर्तन थी वेंदो। पोइ अहिड़ी मन बुद्धि में ॿियूं दुनियावी ॻाल्हियूं न वेंदियूं ई न, प्रूफ थी वेंदो असांजो मन बुद्धि।
त परमात्मा धीरे धीरे असां बाबा जी हर ॻाल्हि सम्झी वेंदासीं। अच्छा, ओम शांति।